हल दाल हिम्मत कर छड़ो बीठो आ छड़ो बस ये डंदा खोटरींदा बीठा हो हिम्मत करे वठो 3 लाख सिर देनी आ केड़ी माल दींदासे एक दी हम 3 लाख सिर ना मोतबरा गाणी दी 3 लाख सिर देनी जेल में सा नथी चा शाम थे थी त वारो करे शाम थे थी एक दिस एक ब ट्रे लेना त मा कयूं हन छड़ो तुझे किरो तो भंडण मोजे मथो खर्च वठण का सब को अग में साईं को के खर्च दे तो इमरजेंसी थी वने अगे चक्कर में घर वाले डिलीवरी पेरे पियो मा जो दे 5000 तू मजदूरी में कटाई जाए दिनई हुजन त रे का तो के बार होई की न है कम कर ए भाई कम ना है भाई छा है हलो अदा कम कर मा खबर है तुजी हलो तो हलो हिम्मत करे वठो हिम्मत के कम के छरायो अदा छरायो यार कम करे वठो दिसे तो हाने हुते रख ना हेडे काडे खणी आए हां अध को मिड़े कम कंदे तू वो खोड़िया हुते ठाए ए साईं बे मालिक जो आ कम है बे मालिक जो बाबा वो सीधी लेने कर हिसाब में खबर पो बाबा रखे भंडलनी आ मां होदे वना तो हुनडे वना तो होदे छड़ो भंडण छड़ो क्रोध क्यों था करते खबर पे जाला है नाले छडे विकड़े जी जदी खबर भी थी तो उनी ता भैसो न कर न कयूं था को भी चे तो हिम्मत कर कयूं था यो मथो हणदो आ तू पांजो कम कर ओ सेठ भी अची हो चायो थी बा सेठ आयो थी सेठ भी अची हो हिम्मत के सेठ आयो हिम्मत के हां सेठ आयो कम कर वे न तू कुर्सी ते जगह चाड़े बाबा मालिक आयो असा का शियो असा का शियो कम कर भला जे मथो भला भैया कम कर क्यों यो गणियो हनीफा हां पूरी हन हां कम कयो कम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वाह सेठ मुंशी खुश हो खैर बाबा खैर बाबा चाला पुत्र बिस्मिल्लाह पुत्र खुश आयो खैर बा करिए ता किए तो वाले कम का माशाल्लाह बा तू कम माशाल्लाह ले तो मोबाइल तो चार्ज मणिया हां बा बता कुछ ना बाबा खैर दुआ वे आवाडे हाल साईं दुआ अल्लाह जाए सानन वा तू चे पे मोई नरड़ी शादी आवा थी वई हां साईं वा भी थी वई बियो बालन जी डिलीवरी मुंची को पैसा गोरे मुचे सेठ न दई वा मिलदा बाबा ता मुजा बच्चा आयो ता कमायो ता जे पगर मा मोजो भी घर ले तो मुंशी जो भी घर ले तो ता मेहनत कियो ता हकेलाल जी रोजी कियो ता जला एहसास आ मुंशी दियाल हो जो नव पिड़ो आयो वो की है माशाल्लाह ओके अरे अचो चक्कर हणी जो ता कम कयो पुत्र हां हां यो परियो पिलाट दिसे तो पिलाटो सिरू दिसे तो हां देखो टेउ नहीं आयो से ना सही आ दिसी अचे असा हे थोड़ो कम करे वठो न कोई हां हो दिसतो वरी चवंदो हे भी त इए खेडन था हे त सिर भलिया हां भली न मोटियो हेडे वायो नए प्लाट ते हां करे के हेते रख हां ये भजी पोंदी है ना कदाई ए बा ट्रैक्टरन के मिट्टी जे की चाहिए है ना हां ए वारी भरे था जिन लाए का था छो मुंशी के दबा चों तो दे अब हणी दाणो तो भजी पोंदो आपो मिड़े हे चोंदा हणी उन जे लाए सेठ ट्रैक्टर आनंद दा कलर में भरे दा जिन लाए छा जे की सिर हणदा ईमानदारी सुके नदी भजी थी पे मुंशी के चोंदा मुंशी के चई बिठा बाबा छा क्यों ता अचो कान दा ए उन पासे नो छड़ो टोटा पे आती है दिसेंदो ए सामो तू छाजी पगार तो वठे सा भैया साहब जा पुट शर्म न सोचई चीकी मिट्टी की जगह दे कलर खणी दाचन वारी खणी दाचन ये पाण को इनन को भजे थी साहब इनन को भजे थी काम का है माते बड़के लेने के माखणी जगह पुट टोटो रे दिसो वारी आ छड़ो कलर जी आ कलर जी चीकी है दिसो कलर आ छड़ो छड़ो कलर आ तू भी धंधो करे तो लाए छा वज मोबाइल खणी मुजी हां दलाए मा ट्रैक्टर ड्राइवर सा हराव जा पैसा जा धंधे के धंधो करे समझ अबे जे दौर जो मुंशी आ न तो पादर हणी कढाए बठे मो पुटराने का भी शिकायत हो जे का मिट्टी खराब अचे या को भी ते मसलो मसाल दे दो ता मुके बुधाईदा क्यों साईं कल नंबर घोरियो दे ता साजो सेठ नंबर दे चे नाने लूसी कम कर तू सही वाइल थियो छा थियो मोबाइल हणी आम से तो वाला केर कढियो सही कमरे में मोबाइल कमरे में कढियो हां सही कढियो बोरड खाली लगो पियो चार्जर भी कोने पिछा था क्यों ता बठे दे चण मां तो तमा सा गडा ता जे सामो वनी हणी आए न बे भी त केर आहे ही कोन असा भी तो बात सा गड बिठाऊ इते तू आए ता हां सजे बठे में सिर्फ असा पंजो सही हां बियो कोई भी कोने तलाशी वठे न जी हाने साईं असा बस रे हथ मथे कर
80,000 जी मोबाइल आहे। मोबाइल भट्ठे मां चोरी थिए थी। रे चलो छॾो। वठो आहे तलाशी। हा वालिस ना है ना बटू आहे बाबा हथ तो परे करे, बटू आहे हथ परे कर पुट, हथ परे कर। हथ परे कर ना। तोड़ ना आहे त तलाशी वठे थो न। वो है थी साहब इन्हें जे चवण ते तू मांखे बेस्तो करे तो इन्हें जे चवण ते शर्म नथो अचे। अरे तुझे करे अबन ॾाॾनि जो पुराणो मुंशी मां हिनखे बेस्तो कयां पियो, हिनखे ज़लील कयां पियो। तव्हांजी हर शिकायत मां ॿुधी करे हिनखे घटि वधि ॻाल्हायां पियो। हे मोबाइल चोराई त तोखे शर्म न थियो? छा 50,000 जी 60,000 जी मोबाइल छा मां ईअं तव्हांखे न ॾींदो आहियां? अॻे ॾींहुं तो चयो त मुंहिंजी निड़ी शादी आहे, ₹1,00,000 ॾाजे जो ॾिनो मां। वरी चवंदो घरवारी जी डिलीवरी आहे, उहे बि पैसा मां ॾींदो आहियां। तोसां मां मदद न कई आहे, तोसां मदद न कंदो आहे। पोइ चोरी करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? भाऊ मां त ईअं सम्झंदा मुंहिंजा बच्चा आहिनि मज़दूरनि, तव्हांजे पघर मां मुंहिंजो घर हले थो। साहब बिल्कुलु असां तुंहिंजा बच्चा आहियूं ऐं असां हक़ लाल जी रोज़ी कयूं था। हे तुंहिंजी मोबाइल मां ॼाणी वाणी चोरी कई। भले सही वॾो ईमानदार आहे, ॼाणी वाणी चोरी कई, चोर जे मुंह में धूड़। हाणे त साहब बहाना करे थो न। कीअं ॼाणी वाणी? महीने में साहब 2 चकर बि भट्ठे ते नथा अचो। का मजबूरी आहे, का शिकायत। हाणे इहो कलर वारो ट्रैक्टर भरे अचनि था, 200 रुपया उन खां वठे थो ट्रैक्टर ते। त मिटी जहिड़ी अचे खणी उहा भरे अचे था हाणो। पाणी आहे त पाणी असां होॾो भरे था अचूं, कोड़ो पाणी, कोड़े पाणी ते सिर भई थी न। नलको असां चऊं था बाबा होॾो 2 मज़दूर भरायूं, होॾो अची हिते पाणी लाहिनि। चए न तव्हांजो कमु न आहे, भर वाह मोह हाणे कलर वारो पाणी अचे थो, सिर सही नथी बीहे। खोड़ शिकायत आहिनि साहब। पघार थिए थी 5 तारीख़ ते असां घुरूंसि था, 5 तारीख़ खां वठी 15 तारीख़ ताईं कंहिं महिल 1000 ॾे थो, कंहिं महिल 1500 ॾे थो। असां काॾे वञूं? तूं हिते ईंदे असांजी दां ॿुधंदे त असां कंदासीं न। हे त तुंहिंजी 50,000 जी किरोड़ जी हुजे बि न, असां थुक बि न हणूं। असां पंहिंजे हक़ लाल जी रोज़ी कई आहे। काऊं साल तो वटि मज़दूरी कंदा था अचूं। अॻ में तव्हांजो वॾो भाउ हूंदो हुयो, हफ़्ते में छा पर रोज़ानो सुबुह जो शाम जो ईंदो, बाबा का तकलीफ़ का शइ कंहिं शइ जी ज़रूरत अथव त उनखे ॿुधाईंदासीं। तव्हां अलाए किथे रहो था साहब, असांखे नेड़ में आयो अथव मुंशी जेको पाण बेईमानी करे करे मुंहुं कीअं थी वियो अथव कोयले वांगुरु। हा ये ॻाल्हियूं सही वकील सां। बस कर। शर्म नथो अचे? ॿुधी नथो मरे? तोखे जॾहिं मां पाणी वारा जेके मज़दूर उन्हनि जी मज़दूरी अलॻि ॾींदो आहे त उन्हनि जी मज़दूरी काॾे थी वञे? पाणी बि त हे था भरनि, पानी आने था साहब। हे था आणनि न। असां आणियूं था, उहे आणनि था, उन्हनि जी मज़दूरी बि खाए थो। सुबुह खां वठी ट्रैक्टर 8 लथा आहिनि, 200 1600 रुपया, उहो केतिरो ई आराम तूं खाईंदे? चुप कर, शर्म नथो अचे? ट्रैक्टर वारनि खां 200 वठी हिते नुक़सानु घणे थो करे थो। छा हे तुंहिंजे बच्चनि जी रोज़ी न आहे? मुंहिंजे बच्चनि जी रोज़ी न आहे? हिननि जो पघर इस्तेमालु नथो थिए? इहे बेईमानी ठगी मां छा मिलंदी? शिकिल कीअं थी वई थी? हे वरी छड़ो असां का होशियार आहे। छा सज़ा ॾियाई? छा सज़ा ॾियाई? अछी ॾाढ़ी थी हया हुजे न ॿुॾी मर। अड़े 200 रुपया ट्रैक्टर वारे खां भतो वठी कलर वारी मिटी थो लाराए। असांजी माना रोज़ी में तूं जेको आहे हो थो करे। असांजी रोज़ी तुंहिंजी रोज़ी आहे, हिननि जी रोज़ी आहे। हिदायत कयो साईं, हिदायत कयो। अॻे यार गलती या न थींदी। पानी भी इन्हनि खे हिते मौजूदु मिलंदो, जाथो मिटी चवंदा आहिनि कि मिटी सही मिलंदी। जेके ग़लती कयूं आहिनि जी मां माज़रत घुरां थो, तौबा कयां, मां ॿीहर मां इहा ग़लती न कंदुमि। अब मां तव्हांजी दिलि ॾुखाई आहे, मां तव्हां खां बि माफ़ी बस शाम मुंहिंजे बंगले ते अच, सॼो हिसाब किताब कर ऐं मुंहिंजी जान छॾ। अॼु खां पोइ तुंहिंजी हिन भट्ठे ते मुनशाइब जी का ज़रूरत न आहे। पढ़ियल लिखियल आहे पुट? हा साईं, पढ़ियल लिखियल आहे। अॼु खां पोइ हिनारो सॼो कमु तूं संभाल, तूं मुंशी आहे, महिरबानी इहो सम्झ भट्ठे जो मालिक आहे। बाबा मां पंहिंजो कमु सम्झी, असां हमेशह कमु पंहिंजो करे सम्झो आहे। अब ॾाढनि कोटी साईं मूंखे ठग न कयो सही न कयो, मांखे इहो मां इहो तौबा न ॿीहर मां इहो कोई कमु न थींदो। मां कोई पहिरीं चकर ग़लती थी आहे, वरी मां कोई ग़लती न थींदी। मां की मां बि अबे ॾाढे जो मां मुंशी आहियां, पुराणो मुंशी आहे। हिन जे चवण ते तूं मांखे कढे थो। इहा हिकु चकर ग़लती थी, हो डेमर करप्शन हो, उन खां तॾहिं 200 रुपया अथमि साईं। न मूंखां त हर महीने हिननि जी पघार 1 तारीख़ वठी वेंदो आहे। हिननि खे 5 10 तारीख़ ते बि पघार नथी मिले। साईं 16 तारीख़ अञा बि 4000 मुंहिंजा रहियल अथसि। हल इज़त सां बंगले ते हिसाब किताब कर। पुट अॼु खां पोइ भट्ठो तूं संभाल। हल अगम थी। महिरबानी। तार जे लाइ ताड़ियूं।